मूंखे भी बाहि न साड़ियो, हुनखे भी बाहि न साड़ियो। रब जे तरफ़ों ग़ैबी आवाज़ आए, सो मालिक बिन दीनार, तो कुरान वारे जो हथ हुन जे हथ सां मिलियल हुयो, तुंहिंजे करे मां रब हुन ते रहम कयो। बाक़ी हू जुदा टपो ॾे, तूं जुदा टपो ॾे, पोइ ख़बर पइजी त केरु हक़ ॾे केरु। कुरान जी तरफ़ हिफ़ाज़त कई आहे, पर कुरान वारनि अॼु वाइदो कयो पंहिंजे बचनि खे कुरान पढ़ाईंदासीं। इज़त कुरान में अथव। कुरान मजीद जो नंढड़ो पन्नो ज़मीन ते पियो हूंदो, केॾो बि गुनाहगार मुस्लमान हूंदो, उन पन्ने खे ज़मीन ते ॾिसंदो त खणी करे अखियुनि ते रखंदो, उनखे चुमियूं ॾींदुसि, उनखे सीने सां लॻाए वञी अलमारी में रखंदो। इन पन्ने जी इज़त इन जे करे थी आहे छो त इन जो ताल्लुक़ कुरान सां थियो आहे। कपिड़ो केॾो बि तव्हां ऊचो वठी अचो, पर केर बि कपिड़े खे चुमी न ॾींदो। पर वाह कुरान तुंहिंजी अज़मत तो कुर्बान, वाह कुरान तुंहिंजे शान तो कुर्बान। इन कुरान मजीद जे मथों जेको गिलाफ़ आहे, दुनिया में उनजी काई क़ीमत कान्हे का। पर जेको भी मुसलमान कुरान खणे थो त पहिरीं चुमी न पोतीअ खे धोजे, या पोती चुमिन जी हक़दार इन जे करे थी आहे छो त इन जो ताल्लुक़ कुरान सां थियो आहे। चमड़ो त दूल खे बि लॻल आहे, इहो साॻियो चमड़ो कुरान मजीद जे जुल्द खे बि लॻल आहे। दूल खे जेको चमड़ो लॻल आहे, राति ॾींहुं मीरासी उनखे कुटे थो, पर कुरान मजीद जे जुल्द खे जेको चमड़ो लॻल आहे, राति ॾींहुं मुस्लमान उनखे चुमियूं थो ॾे। इहो तव्हां ई असांखे सबक़ आहे। ओ मुस्लमानो, हिन कुरान खां परे थींदव, मीरासी जे दूल वांगुरु सोटनि जा हक़दार थींदव। पर जेकर हिन कुरान मजीद सां ताल्लुक़ रखंदव, ॿिन्हिनि जहाननि में चुमिन जा हक़दार थींदव। एॾी इज़त है कुरान वारनि जी। मां तव्हां खां पुछां थो, जिब्रील केॾी इज़त वारो आहे? लखे करोड़े अरबे जेके फ़रिश्ता आहिनि, उन सभिनी जो सरदार जिब्रील। ऐं जिब्रील अल्लाह खे एॾो प्यारो आहे जो कुरान मजीद में रब जिब्रील जे नाले खे ज़िक्र कयो। कुल मन काना अदुव्वन लिजिब्रील, जिब्रील जे नाले खे त रब कुरान में ज़िक्र कयो, पर जिब्रील जे लक़ब खे बि रब कुरान में ज़िक्र कयो। नज़ल बिहि रूहुल अमीन, रूहुल अमीन हुन जो लक़ब। ज़ी क़ुव्वतिन, वॾी ताक़त वारो। इंद ज़िल अर्श मकीन, अल्लाह वटि हुन जी तमामु वॾी इज़त है। एॾी जिब्रील खे रब ताक़त ॾिनी आहे। अल्लाह ताला जिब्रील खे हुकुम कयो त लूत अलैहिस्सलाम जे क़ौम जे शहर जी चकी मथे खणी करे ऊंधो सटी। सदूम जो शहर वॾो। कुरान तो फरमा, फलम्मा जाअ अमरुना जअलना आलियहा साफिलहा। जिब्रील जो आयो पंहिंजो पर जो सदूम जे शहर खे, त सदूम जो शहर कोडर जे लपे वांगुरु मथे थी ऊंधो थी वञी किरियो। एॾी अल्लाह जिब्रील की ताक़त ॾिनी आहे। ॿाहिरनि हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जा हथ ॿधा, पेर ॿधो, वात ॿधी करे खूह में उछलायूं। 7 साल उमिरि जी हज़रत यूसुफ जी। घणी उमिरि आहे? हसीन एॾो हुयो जो नबी साईं फरमायो, अल्लाह ताला हुस्न जा 2 हिस्सा कया। हिकिड़ो हिस्सो सारी मखलूकात में तक़सीम कई, बाक़ी हिकिड़ो हिस्सो हुस्न जो अल्लाह मुझे अकेले भाउ यूसुफ खे ॾेई छॾियो। 7 साल उमिरि, हसीन जमील, ॿाहिर ॿधी करे खूह में था हुजनि। हसद एॾी ख़तरनाक बीमारी। तंहिंजे करे त नबी साईं फरमायो, जीअं बाहि कखनि खे साड़े छॾींदी आहे, ईअं हसद नेकिन खे साड़े ख़तम करे छॾींदी। दुआ कयो अल्लाह हसद खां बचाए। हिकिड़ो मुस्लमान रुगो ईअं हसद थो करे, दिलि में थो चए फलाणे बंगलो छो ठारायो, फलाणे गाॾी छो वरिती,
फलाणो ये भला लटा छो थो पाए, रुगो दिल में हसद कई न जूं नेकियूं ही हली वई जे बाहि कखन के साड़े जजो न हथों हई न पेर हई फायदो भी कोन थिस, रुगो हसद कई त इने के छो आ मुखे भी हुजे आ एतरी मिल्कियत नेकियूं सब खत्म। बिन शख्सन सां हसद घणनि शख्सन रजुलिन आताहुल्लाहुल कुरान, हिकिड़ो मर्द आहे जंहिंखे अल्लाह ताला क़ुरान वारी दौलत ॾिनी आहे, राति ॾींहुं क़ुरान पियो थो पढ़े, घर में औताक में सफ़र में हज़र में। हाणे हिकिड़ो मुस्लमान चए थो काश मूंखे बि रब क़ुरान वारी दौलत ॾे त मां बि राति ॾींहुं क़ुरान पियो पढ़ां, जेतिरो हुनखे सवाब एतिरो हिनखे सवाब। रुगो हसद थो करे त मूं वटि बि आहे दौलत हुजे, रब इन हसद में सवाब थो। वरजुलिन आताहुल्लाहुल माल, ॿियो हिकिड़ो शख्स आहे जंहिंखे अल्लाह ताला माल ॾिनो आहे, मिल्कियत ॾिनी। वयुनफिकु बिल्लैलि वन्नहार, राति ॾींहुं पियो थो अल्लाह जे नाले ते ख़र्च करे, करमल मस्जिद पियो ठाराए, करमल मदरसो पियो ठाराए, करमल ग़रीबनि मिस्कीननि खे पैसा पियो ॾे त शादियूं कयो, ग़रीबनि जे न्याणियुनि जे ॾाजे जा पियो बंदोबस्त करे। हाणे ही मुसलमान चए थो काश अल्लाह ताला मूंखे बि माल ॾे त मां बि ईअं राति ॾींहुं अल्लाह जे नाले ते पियो ख़र्च कयां, रब जे नाले ते पियो लुटायां। भली हिन वटि माल आहे कोन, पर रुगो दिलि में या हसरत कई हसद कई, जेतिरो हुनखे सवाब एतिरो हिनखे। दीन जे कम में हसद कयो। अम यासुदून अन्नास अला मा आताहुमुल्लाहु मिन फज़लिह, अल्लाह से फरमायो जन के मां अल्लाह ताला पंहिंजे फज़ल सां नवाज़ियो आहे, तव्हां उन्हनि सां हसद छो था कयो? मुफ़्त में पिया सड़ो अरबो, अल्लाह ॾिनो आहे नी उन्हनि खे, असां त कोन ॾिनो। अल्लाह से जेका शइ उन्हनि खे ॾिनी आहे तव्हां उन ते हसद था कयो त रब छो ॾिनी, या असां को पुछी करे पोइ ॾिया। भाइर में हसद जी बीमारी भाउ खे खूह में ॿधी, खूह में किरण में देरि थींदी आहे, हिकिड़े सेकंड में खूह में। अल्लाह ताला उन वक़्त में जिब्रील खे हुकुम कयो, जिब्रील जी रब्बे जलील जल्दी कर 7 आसमाननि खे क्रॉस करे मिस्र जे जबलनि ऐं दरियाहनि खे पार करे किनान जे बयाबान ऐं जंगल में पहुच। भाइरल मुंहिंजे यूसुफ खे खूह में उछलायो आहे, हिकिड़े सेकंड में खूह में पहुची करे पंहिंजो पर वञी मुंहिंजे यूसुफ जे हेठों विछाई। इहो सॼो कमु हिकिड़े सेकंड में थियो। अंदाज़ो लॻायो केॾो सफ़र। इन ई जे करे हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम फरमाईंदो, जॾहिं मां मिस्र जो बादशाह थियुसि, मूंखे महलातुनि में मखमल ऐं मलमल जे बिस्तरनि ते सुम्हण में एतिरो मज़ो कोन आयो जेतिरो 3 रातियूं किनान जे खूह में जिब्रील जे पर ते मूंखे सुम्हण में मज़ो आयो। पर अल्लाह इन जिब्रील खे तो चवे, जिब्रील तोखे गुलामी ॾियणी आहे, नौकरी ॾियणी आहे। या अल्लाह मां कंहिंजी गुलामी ॾियां, कंहिंजी नौकरी ॾियां? नबियनि जी, रसूलनि जी, बुज़ुर्गनि जी, वलियनि जी। रफ़ मथुन नई मुंहिंजे महबूब जो ग़रीब उम्मती मज़दूरी पियो करे, हार पियो करे, पत्थर पियो कुटे। हिन वीचारे वटि एतिरा पैसा कोन्हनि जो पंहिंजे पुट खे स्कूल में पढ़ाए सघे, न फीस जा पैसा, न यूनिफॉर्म जा पैसा, न रक्शे जो किरायो। इन जे करे वीचारे मजबूर थी करे पंहिंजे पुट खे, पंहिंजे न्याणीअ खे मदरसे में छॾियो आहे क़ुरान जी तालीम पढ़ण जे लाइ। सरदार जो पुट स्कूल ऐं कॉलेज वञे पियो पिजारे ते, वॾेरे जो पुट किरोला गाॾीअ ते पियो वञे। हिन साहब जो पुट को केरीअ ते, को वेगन ते, ग़रीब गुरबो मास्टर प्राइमरी वारो, उहो बि मोटरसाइकिल ते पंहिंजे बच्चे खे सिंगारे करे स्कूल खयूं पियो वञे। पर हिन ग़रीब मिसकीन वटि एतिरा बि पैसा कोन्हनि जो रक्शे वारे खे किरायो ॾेई सघे।
इन जो पुटरो इन जी न्याणी पंध पई अचे मदरसे में कुरान पढ़ण जी ला। अल्लाह अकबर। मिस्कीनी ऐं गुरबत हेॾी जो लटड़ा फाटल, पेर में छिगल जुती पातल, सजे पेर जी जुती खबे पेर में पाती पयास, खबे पेर जी जुती सजे पेर में पाती पयास। दुनिया वारन वटि हिन जी काई हैसियत काने, हर को चे पियो ही मुल्ला है, ही मदरसे जो खुथा भी आ। पर मुसलमानों रब जिब्रील खे थो चे इन्नल मलाइकत तज़उ अजनिहतहा रिज़ल तालिबिल इल्म। जिब्रील जं पर ते टे रातियूं किनान जे खूह में मुझे यूसुफ खे तो आराम करायो हो, उहो सागो परे न गरीब मिस्कीन तालिब जे पर जे हेठों। मलाइकनि जे पेरनि ते था हलनि ये तालिब कुरान पढ़ण वारा, कुरान पढ़ण वारी। इन्नल मलाइकत तज़उ अजनिहतहा रिज़ल तालिबिल इल्म। मान तू चवा उनई नबी जो फरमान तव जते तुझो भी ईमान त मुझो भी ईमान। खुदा जी ज़ात जो कसम आसमान चीर जी सके थो, जमीन फाटी सके थी, जबल ऐं पहाड़ पुरज़ा पुरज़ा थी सघनि था, पर असांजे मिठे नाले वारे आमिना जे लाल मोहम्मद मुस्तफ़ा जो कौल कूड़ो नथो थी सघे। अल्लाह जो नबी थो चवे जॾहिं ही तालिब कुरान पढ़ण जी लाइ मदरसे वञे थो त मलाइक हिन जे पेरनि जे हेठों पंहिंजा पर था विछाए। हिकिड़ो मलाइक वञे थो वरी ॿियो थो वञे, वरी टियों थो वञे, वरी चोथों विढ़नि था। हाणे मां तव्हां खां पुछां थो, ज़रदारी जो पुटु बिलाल इन ग़रीब तालिब जो मुक़ाबिलो कंदो? साईं काइम अली शाह जो पुटु मुक़ाबिलो कंदो? ज़रदारी साहब जो पुटु त जहाज़ न हेलीकॉप्टरनि ते सफ़र पियो करे, पर ही कुरान पढ़ण वारा मलाइकनि जे परनि ते पिया हलनि। सचो नबी जो फरमान सचो। जनमल ही 30 सिपारा पंहिंजे सीने में महफूज़ कंदो आहे। हदीसुनि जे किताबनि में अचे थो अल्लाह ताला जिब्रील खे चवंदो आहे हिन जे पेशानीअ खे वञी चुमी ॾीस। मलाइका था चुमी हुजनि कुरान वारनि जे पेशानी। असांजे पुट खे को कॉलेज में, स्कूल में या यूनिवर्सिटी में को तमगो थो मिले, को बिल थो हणे प्रिंसिपल, या को बकल थो पाराए का न्याणीअ खे, त ख़ुशीअ में न पिया माप। असांजी न्याणीअ खे वॾो इनाम मिलियो। छा मक़ाम आहे हिननि कुरान पढ़ण वारनि जो, जंहिंजे पेशाननि खे फ़रिश्ता पिया चुमी। हदीस में अचे थो क़यामत जो ॾींहुं थींदो, हेॾो हाफ़िज़ हूंदो, हेॾो हाफ़िज़ जा अबो अम्मा बीठा हूंदा। अल्लाह ताला फ़रिश्तनि खे फरमाईंदो जन्नत मां नूर जा ताज खणी अचो, ज़ौउहु आसनु मिन ज़ौइ शम्स। उन नूर जे ताज जी एॾी त रोशनी हूंदी जो दुनिया जो सिज भी उन जो मुक़ाबिलो न करे सघंदो। फ़रिश्ता जन्नत मां नूर जा ताज खणी ईंदा। अल्लाह ताला पंहिंजे कुदरत जे हथनि सां उहे नूर जा ताज हाफ़िज़ जे अबे अम्मा जे मथे ते रख। रब पाण रखंदो उन्हनि जे मथे। फ़रिश्ता चवंदा मा फुइल बिहामिलिल क़ुरआन। या अल्लाह तकलीफ़ त हिन हाफ़िज़ बर्दाश्त कई। 4.5 साल उस्ताद जूं मारूं, उस्ताद जूं तलड़ूं त हिन हाफ़िज़ बर्दाश्त कयूं। रात जो 4 बजे उथी करे कुरान मजीद जो सबक त ही याद कंदो हो। 2 कलाक बीही करे मंजिल त ही हाफ़िज़ पढ़ंदो हो। पी मां तो ते वेठा, उन्हनि खे हेॾो इनाम मिलियो आहे, हाफ़िज़ खे कहिड़ो इनाम थो मिले। हदीस में अचे तो रब फरमाईंदो इक़रा वरतक, ओ हाफ़िज़ कुरान पढ़ंदो वन जन्नत जे ॾाके ते चढ़ंदो। जीअं दुनिया में मुसल्ले ते बीही करे तो 30 सिपारा रमज़ान में जमात के ॿुधाया, जीअं दुनिया में गर्दान जी सूरत में 30 सिपारा
उस्ताद के तो ॿुधाया ईअं क़ुरान पढ़ंदो वञ जन्नत जे ॾाके ते चढ़ंदो वञ 6666 आयतूं आहिनि इन जा दर्जा एॾा मथे नमाज़ी भी हेठि हूंदा रोज़ेदार भी हेठि हूंदा हाजी ज़काती भी हेठि हूंदा असांजा तबलीग वारा भी हेठि हूंदा जन्नतुल मावा भी हेठि हूंदो जन्नतुल खुल्द भी हेठि हूंदो रब फरमाइंदो जिथे कुरान मजीद जी आखिरी सूरत कुल अऊज़ु बिरब्बिन नास मलिकिन नास इलाहिन नास मिन शर्रिल वसवासिल खन्नास अल्लज़ी युवस्विसु फी सुदूरिन नास मिनल जिन्नति वन्नास कुरान मजीद जी आखिरी सूरत जी आखिरी आयत जिथे पहुंचे हाफ़िज़तों जी जाए उते थे जन्नतुल फ़िरदौस जिथे नबी ऐं रसूल जन्नतुल फ़िरदौस मथे आहे उतों जो हेठि निहारींदो त जहन्नम हेठि माण्हू रड़ियूं पिया कंदा चीखूं पिया कंदा किंजे नकनि में नकेली हूंदी किंजूं वाछूं चिरियूं ईंदियूं किंजे पेट में नांग बलाऊं विछूं बाहि में सड़ंदा पिया जलंदा पिया पाणीअ जी तलब कंदा या अल्लाह असांखे पाणी मिले क़ुरान तो फमा ला यज़ूकून फीहा बरदम वला शराबा उन्हनि खे को थधो पाणी कोन मिलंदो जहन्नम जे रत ऐं पू जिथे गॾु थींदी उहा गरम उन्हनि खे प्यारी वेंदी जीअं जो पंहिंजे मुंहं ते रखंदा उन जे करे त मुंहं जो गोश्त सॼो ॻरी हेठि किरंदो पाणी जो पेट में वेंदो जीअं उन्हारो उठ हूंदो आहे फशारिबून शुर्बल हीम उन्हारे उठ वांगुरु पाणी पीअंदा पाणी जो पेट में वेंदो त आंड्रा बि सभु ॿाहिरि अची निकिरंदा ॾिसंदो या अल्लाह हू फलाणो हू मुंहिंजो चाचो हू मुंहिंजो मामो हू मुंहिंजो सौट हू मुंहिंजो दोस्त हू असांजे ॻोठ जो जमायती वॾेरो मां मदरसे वेंदोसि त मूंखे 100 रुपया ख़र्ची ॾींदो हो या अल्लाह हू फलाणो असांजो ज़मींदार मां दौरे हदीस में हुयुसि त हदीसुनि जा किताब हदीसुनि जे किताबनि जो सेट मूंखे वठी ॾिनई या अल्लाह हू फलाणो असांजो जमायती असां मदरसे जे लाइ वियासीं त चांवरनि जो कटो ॾिनई अन्न जी बोरी ॾिनई मुंहिंजी दिलि बर्दाश्त नथी करे जो इहे बाहि में सड़नि पिया रब फरमाइंदो हाफ़िज़ तुंहिंजे इशारे जी देर आहे पर तुंहिंजे हुक्म जे तामील में देर न थी हिकिड़े सेकंड में उन्हनि खे कढी आबे हयात में वेंजारे जन्नत जी पोशाक पाराए सोना कंगण पाराए जुलूस जी सूरत में वञी हाफ़िज़ सां मिलंदा इहे असांजूं न्याणियूं जेके आलम आॾो मौलाना अब्दुल हफ़ीज़ साहिबु हूंदो विच में हाफ़िज़ आलिम इहे न्याणियूं हूंदियूं पोयूं असां जॻह जमायती जन इन्हनि मदरसनि सां ताउन कयो न्याणियुनि जे तालीम में जन ख़र्च कयो इंशा अल्लाह हिन क़ुरान जे सदके सभु वञी जन्नत में गॾु पहुचंदासीं सॼो वाइदो कयो पहिरें नंबर ते त पंहिंजे बचनि खे क़ुर पढ़ाइनि हिन वक़्त में पंहिंजे औलाद खे बचनि न्याणियुनि खे मदरसे में छॾणु वॾो जिहाद थियो जिगर जा टुकड़ा कढी करे दीन जे हवाले करण वॾो जिहाद पहिरें नंबर ते इहा कोशिशि ॿिए नंबर ते अज़म कयो त इंशा अल्लाह इन्हनि मदरसनि सां ताउन कंदासीं छो त असांजा आलिम हुकूमत खां त पैसो कोन था वठनि नई वरी हुकूमत ॾिए थी पैसो तव्हां जेके असांजे मथां ज़िम्मेवारी ही जेके डॉक्टर आहिनि प्रोफेसर आहिनि ज़मींदार आहिनि दुकानदार आहिनि ताजर आहिनि वापारी आहिनि ही मस्जिदूं ही मदरसा ठाराइण हिननि जो कमु असांजी ज़िम्मेवारी न आहे असां मौलवियुनि जो कमु आहे पढ़ाइण तबलीग करणु इहे कम तव्हांजा ऐं हक़ीक़त में जेकॾहिं मौलवियुनि चंदा बंदि चंदा न कया असां चंदो न कयूं मदरसा बंदि थी वञनि क़यामत जे ॾींहुं असांजे मथां काई ज़िम्मेवारी न आहे ज़िम्मेवारी तव्हांजी मां हुनखे वेही करे पढ़ायुमि बसि मुंहिंजी ज़िम्मेवारी आहे मदरसा त ठाहिराइण तव्हांजो कमु आहे चंदो तव्हांखे आसानी सां मिलंदो या असांखे असांखे त 100 महांगा ई ताना पिया मिलनि चंदे जे लाइ चंदो करणु सवलो आहे ॾियणु सवलो आहे वठणु ॾुखियो
मौलाना मोहम्मद यूसुफ बिन नूरी रहमतुल्लाह अलैह फरमाइंदा ही वडेरा ही ताजर ही जमींदार ही दुकानदार ज़कातूं ख़ैरातूं ॾेई करे जहन्नम को बचन पिया। असां मोली वरी ज़कातूं ख़ैरातूं वठी करे जहन्नम ख़रीद पिया। तव्हां त पैसा ॾेई छॾिया, तव्हां त जन्नत कमाई, हाणे पैसा वरिता मोल ये कीअं पिया ख़र्च कनि, कहिड़े नमूने सां पिया ख़र्च कनि। ही अमानत आहे, वॾी ज़िम्मेवारी आहे बाबा, सवलो कमु न आहे। असांजो हिकिड़ो बुज़ुर्ग हुयो, हिकिड़े दुकान ते चंदे जे लाइ वियो त हुन अंगूठो कढी ॾिनो, 100 महांगा ई ताना पिया। चईंसि बाबा तुंहिंजो नालो छा आहे? चईं फलाणो। A virus has been detected. हिन रसीद कटी, फलाणो पुट फलाणे जो अल्लाह जे नाले ते वठण वियासूंसि त पैसा त कोन ॾिनई, अंगूठो कढी ॾेखारियई। क्या मजे ॾींहुं रब खे असां चवंदासीं या अल्लाह तुंहिंजे नाले ते माण्हुनि असांखे अंगूठा बि ॾेखारियो। एॾी वॾी ॻाल्हि। सॼो हज़म कयो त इंशाअल्लाह तव्हां मदद सां ये तव्हांजो ताउन आलमनि जी मेहनत है जो असांजो कुरान भी महफूज, असांजी बुखारी भी महफूज, असांजी तिरमिज़ी भी महफूज, असांजी मिशकात भी महफूज, अबू दाऊद भी महफूज, इब्ने माजा भी महफूज, निसाई भी महफूज। ये तव्हांजो ताउन आहे, इन्हनि आलमनि जी मेहनत है जो असांजी हिदाया भी महफूज, कंज़ दक़ाइक़ भी महफूज, कुदूरी भी महफूज। यो तव्हांजो ताउन आहे, हिननि आलमनि जी मेहनत है जो 1100 साल पहिरीं शेख सादी रहमतुल्लाह अलैहि जेका गुलिस्तां बोस्तां लिखी, जेका करीमा लिखी, शेख अतार जेको पंदनामो लिखियो, हो पंदनामो भी महफूज था। हिन वक़्त भी अमेरिका बर्तानिया तव्हां वेंदव, उते तव्हांखे ला इलाहा इल्लल्लाह मूसा कलीमुल्लाह जो आवाज़ ॿुधण में न ईंदो। ला इलाहा इल्लल्लाह ईसा रूहुल्लाह जो आवाज़ तव्हांखे ॿुधण में न ईंदो। इहो तव्हांजो ताउन आहे, हिननि आलमनि जी मेहनत आहे जो यूरोप जे दरो दीवार मां भी तव्हांखे आवाज़ ॿुधण में ईंदो, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूल। सही तो जवाब। हिन साल वफ़ाकुल मदारिस जो इजलास थियो जिद्दे में, रमज़ान में, गुज़िरियल रमज़ान। सॼी दुनिया जे मुस्लमान मुल्कनि जा नुमाइंदा आया, शाह अब्दुल्ला बि जहिड़ो। कंहिं चयो असांजे मुल्क में 2000 हाफ़िज़ थिया, कंहिं चयो 3000 हाफ़िज़ थिया, कंहिं चयो 4000 हाफ़िज़ थिया। सऊदी अरब जो नुमाइंदो उथी बीठो, चईं असांजे मुल्क सऊदी में 7000 हाफ़िज़ थिया। पर जॾहिं पाकिस्तान जो नुमाइंदो असांजे वफ़ाकुल मदारिस जो सदर कारी मोहम्मद हनीफ जालंधरी उथी बीठो, चईं असांजे मुल्क पाकिस्तान में शीयनि जा मदरसा जुदा, बरेलियुनि जा मदरसा जुदा, मौदूदिन जा मदरसा जुदा, गैर मुक़लिदनि जा मदरसा जुदा, सिर्फ़ उलमा देवबंद जा मदरसा जेके वफ़ाकुल मदारिस सां मुल्कनि जन हाफ़िज़न हिन साल वफ़ाक में इम्तिहान ॾिनो आहे, 63,500 उन्हनि जो तादाद। नारे तकबीर। 63,500 जन रुगो इम्तिहान ॾिनो आहे, जन इम्तिहान न ॾिनो आहे अलाए केतिरा। तन में 12,000 न्याणियूं आहिनि जेके क़ुरान जूं हाफ़िज़ाणियूं बणियूं, 35,000 आलिम, तन में 10,000 छोकिरा, 25,000 न्याणियूं। सब जो अल्हम्दुलिल्लाह। न्याणियुनि जो तादाद ॿीं ते आहे, माना 100 जेकर छोकिरा आलिम था थियनि त 300 छोकिरा। ख़ुदि तव्हां हिते ख़ैरपुर में सर्वे कंदो त छोकिरनि खां वधीक न्याणियूं आलिम। इंशाअल्लाह जेकर तव्हांजो ताउन रहियो ऐं हिननि आलिमनि जी महिनत रही त 20 सालनि खां बाद असांजे घर में जेके बच्चा ऐं न्याणियूं पैदा थींदा सभु आलिम ऐं हाफ़िज़ हूंदा। सही तो जवाब। ताउन कयो मदरसा, इहो भी कुरान सां ताल्लुक़।
ताउन नथा करे सघो भला दुआ त घुरंदो। इन्हनि मदरसनि जे लाइ दुआऊं घुरो, अलाह ताला इन्हनि खे क़यामत ताईं आबाद करे। असांजा आलम फरमाइनि था जंहिं इलाइक़े में जंहिं महले में मदरसो आहे उहो मदरसो सॼे इलाइक़े जे लाइ रहमत आहे, सॼे महले जे लाइ रहमत आहे। भली केरु ख़ुशि हुजे या ना ख़ुशि, राज़ी हुजे या नाराज़, मुफ़्त में सॼे महले ते पंहिंजी रहमत वसे। मां तव्हां खां पुछां थो, हिते न्याणी जो मदरसो आहे, सुबुह खां वठी 2-2:30 बजे ताईं तालीम हले पई, क़ुर जी तालीम, हदीस जी तालीम। मदरसा हिते खैरपुर में केतिरा आहिनि, 24 कलाक क़ुर जी तालीम हले थी। इन जा असरात आहिनि या कोन? कहिड़ो राज़ी हुजे या नाराज़, ख़ुशि हुजे या ना ख़ुशि, मुफ़्त में क़ुर जी रहमत सॼे इलाइक़े ते वसे। असांजा हज़रत साईं बेरवारा रहमतुल्लाह अलैह फरमाईंदा, मां ख्वाब ॾिठुमि सॼी दुनिया में ऊंदा हुई, पर किथे किथे रोशनी, किथे घणी किथे थोरी। फरमायूं पोइ मां इन जो ताबीर कयमि त मस्जिदूं मदरसा आहिनि जिथे अल्लाह ताला जी अनवारात ऐं तजलियात जी रोशनी आहे। बाक़ी मस्जिद मदरसे खां ॿाहिरि ऊंदा ई आहे। हिते अथव रोशनी, ये रोशनी आहे, मदरसो रोशनी जाए, हिते आहे अल्लाह जे अनवारात जी तजली, बाक़ी ऊंदा ई। सो वेंदा कयो मदरसनि में बाबा, ये जेके तालिब पढ़ंदा इन्हनि खां दुआऊं घुराईंदा। असां सम्झूं था सभु तालिब हिकु जहिड़ा न आहिनि, के तालिब ॾिंगा बि थींदा आहिनि, जासूस बि तालिबनि जी सूरत में मदरसे में ईंदा आहिनि। अंग्रेज़ यूरोप जा माण्हू कादियानी बि तालिबनि जी सूरत में 10-10 साल अची मदरसे में पढ़ंदा आहिनि। असांखे ख़बर ई न हूंदी, असां खां वधीक तव्हांखे ज़ाहिर में नेक ॾिसण में। असां सम्झूं था सभु तालिब हिकु जहिड़ा न आहिनि, पर ख़ुदा जी ज़ात जो कसम आहे अहिड़ा तालिब बि तव्हांखे ॾिसण में ईंदा जो राति जो 3 बजे उस्ताद बि सुता पिया हूंदा आहिनि, पर तालिब उथी करे तहज्जुद पढ़ंदा अथव, रब जी यादि रोंदा। ज़रूरी न आहे त मदरसे में 100 तालिब पढ़ंदा, ये 100 ई हज़रत हमादुल्लाह अलैह जी जॻह। निज़ामुल मलिक बादशाह हुयो, पोइ मदरसो हलाईंदो, लख दिरहम उन ज़माने में ख़र्च कंदो। अॻे हूंदा ई मदरसा, स्कूल कॉलेज किथे आहे? बादशाह गवर्नर बि पंहिंजे औलाद खे दीनी तालीम ॾींदा। ही त 1857 खां बाद अंग्रेज़ आयो, बेईमान लॉर्ड मैकालो आयो, जंहिं अचे अंग्रेज़ी तालीम जी बुनियाद। लख दिरहम उन ज़माने जो बादशाह ख़र्च कंदो। एक दफ़े मदरसे में आयो, हिकिड़े तालिब खां पुछा कई, बाबा तुंहिंजो मक़सद छा आहे? तूं जो घर छॾे हिते पहुतो आहीं, आख़िर तुंहिंजो गर्ज़ हूंदो। चईंसि गर्ज़ छा जो? मदरसे में पढ़ंदुसि, मानी सणबी मिलंदी, जाहिल थींदुसि त केरु सुको भत बि कोन खाराईंदो। अच्छा, तूं सणबी मानीअ जे लाइ? वरी ॿिए तालिब खां पुछा कई, बाबा तुंहिंजो मक़सद छा आहे? तू जो घर छॾे हिते आयो ही? चई मक़सद ॿियो कोई कोन्हे को, मुंहिंजो मक़सद आहे त मदरसे में पढ़ंदुसि, आलम थींदुसि, माण्हू इज़त कंदा, हथ चुमंदा, जाहिल थींदुसि त केरु सलामी कोन कंदो। अच्छा, तूं इज़त जे लाइ। 3 तालिब खां पुछा कई, तुंहिंजो मक़सद छा आहे? चई अदा मुंहिंजो मक़सद ॿियो कोई कोन्हे को, मुंहिंजो पीउ आहे जज काज़ी, मदरसे में पढ़ंदुसि, आलिम थींदुसि, मुफ्ती थींदुसि, सुभाणे बाबो रिटायर थींदो, हुन वारी नौकरी मिलंदी। निज़ामुल मलिक बादशाह हैरान थी वियो, लख दिरहम महीने में तो ख़र्च कयां, को तालिब थो चवे त मां पढ़ां थो त मानी सणबी मिले, को थो चवे त माण्हू मुंहिंजा हथ चुमनि, को थो चवे त मूंखे नौकरी मिले। अल्लाह जी रज़ा त कंहिंजो बि मक़सदु न। इरादो कई त मदरसो बंदि थो कयां, निकितो वञे पियो, ॾिठईं त हिकिड़ो नंढिड़ो तालिब आहे, ॿिया सभु तालिब रांदि पिया खेॾनि, ही पढ़े पियो। बादशाह चयो भला इन खां पुछांसि। आयो, हुनजे मथड़े ते हथु रखी, पुट सभु तालिब रांदि था खेॾनि, तूं पढ़ींदो? चईंसि मां रांदि खेॾण जे लाइ कोन आयो आहियां, मां पढ़ण जे लाइ आयो आहियां, रांदि त ॻोठ बि हुई। अबा तुंहिंजो मक़सदु छा आहे? चईंसि मक़सदु ॿियो कोई कोन्हे, मां पंहिंजे अबे अम्मा खां ॿुधो त असांजो रब अल्लाह हुआ, असांजो मालिक, असांजो ख़ालिक सिर्फ़ु अल्लाह हुआ।
मां पंहिंजे रब खे सुञाणण जे लाइ हिते आयो हाँ तो हे कड़ा कम कबा जैसा मुंहिंजो रब मूंखों राज़ी थी पवंदो। बादशाह जे अखियुनि मां पाणी वही आयो। उन नंढड़े तालिब जे पेशानी ते चुमी रही करे चई बस पुट तो हिक जे करे लख दिरहम कुर्बान। ऐं इहो तालिब अॻिते हली करे इमाम गज़ाली जे नाले असांजे मदरसे में 100 तालिब पढ़नि था। जेकॾहिं हिकिड़ो कम वारो थियो यकीन कयो त असां जेको 100 रुपया ॾिनोसीं उहो सजायो। असां जेका अन्न जी ॿोरी ॾिनीसीं उहा सजाई। असांजे हिन मदरसे मां 10 साल में 1000 आलिमियाणियूं थियूं। उन्हनि 1000 आलिमियाणियुनि में कम वारी हिक थी। समझो त असां जेको ख़र्च कयो आहे इहो सजायो। ज़रूरी न आहे त सभु जेके तालिब पढ़नि था इहे सभु बुज़ुर्ग थी। स्कूलनि ऐं कॉलेजनि में जेके पढ़ंदा आहिनि इहे सभु प्रोफेसर थींदा आहिनि, सभु डॉक्टर थींदा, सभु क़ाइम अली शाह वांगुरु वज़ीर थींदा। बाबा वज़ीर को थींदो, गवर्नर को थींदो, प्रोफेसर को थींदो। त हिननि मदरसनि में जेके तालिब पढ़नि था इन्हनि में बि नेक को थींदो। अज़म कयो त इंशाअल्लाह इन्हनि मदरसनि सां असांजो ताउन हलंदो ऐं इन्हनि जे लाइ राति ॾींहुं दुआऊं घुरो अल्लाह इन्हनि खे आबाद करे। ये मदरसन वारा आहिनि जेके पंहिंजे पेरनि सां ईअं सभु क़यामत खे परे कई वठे। सो मदरसन में ईंदो नी बाबा इन्हनि खां दुआऊं घुरायो। मुंहिंजी गाॾी गुम थी वई पर साल दाड़ेल फुरे आहे। दोस्तनि चयोसीं भुंग ॾियो 3 लख रुपया। भुंग खां सवाइ गाॾी न मिलंदी। मां जो भुंग ॾियूं त पोइ वाइज़ छो था कयूं, बसि दीन छॾे ॾियूं। असां त रब जे कम सां राति ॾींहुं कमु त उनजो आहे। असां मोली बि भुंग ॾियूं त पोइ फ़ाइदो कयूं। मां चयोमांसि भुंग न ॾींदुसि, इहा गाॾी ॾिनी बि अलाह आई वरी बि अलाह ॾींदो। पर चयोमांसि मां चयो इन गाॾीअ ते राति ॾींहुं अलाह जो क़ुर पढ़िबो आहे। राति ॾींहुं इहा गाॾी अलाह जे रस्ते में हलंदी आहे। फ़ाइदो तव्हांखे ॾिए त ठीकु आहे, अॻे भुंग न ॾींदुसि। 1200 तालिब पढ़ंदा आहिनि हिते दौड़ मदरसे में। ख़मीस जी शाम उते वियुसि तालिबनि खे चयुमि सूरत यासीन पढ़ो। 10 मिंट में सूरत यासीन 1200 दफ़ा जो सूरत यासीन पढ़े तो उनजो को असर थींदो। सूरत यासीन पढ़ी दुआ जो घुरूं त ॿिए ॾींहं ते सूबेदार चयोसीं तव्हांजी गाॾी बीठी आहे काए। इन्हनि खां दुआऊं घुरायो। हे वॾा कम वारा जेके राति ॾींहुं क़ुर था पढ़नि इन्हनि खां मथे को बुज़ुर्ग आहे। आलुल क़ुरान मालुल्लाह, क़ुर वारे ई अलाह जा वली। सॼो वाइदो कयो त इन्हनि सां कुझु घड़ियूं गुज़ारबियूं। ॿियो वरी तबली जमात जा साथी इहे बि अलाह वारा। वाइदो कयो त इंशाअल्लाह इन्हनि सां बि कुझु घड़ियूं गुज़ारबियूं। असां सम्झूं था त सभु तबलीग वारा हिक जहिड़ा न आहिनि। तबलीग जमात में कादियानी बि ईंदा आहिनि। यहूदी नसारा मौलवियुनि जी सूरत में चपे चपे जी रिपोर्ट वठंदा आहिनि। तबलीग जमात में बिस्तरा खणी ईंदा आहिनि। पंहिंजी जासूसी कंदा आहिनि। असांखे ख़बर न आहे। असांखे गैब जो इल्मु आहे। पर ख़ुदा जी ज़ात जो कसम अहिड़ा साथी बि तव्हांखे मिलंदा जो राति जो 3 बजे खां बाद तव्हां वेंदो मस्जिद में त वीचारा उथिया वेठा हूंदा रब जी आॾो ज़ारो कतार रोन था। सही थो चवां? कॾहिं हिननि जूं रड़ियूं त ॿुधो जेके राति जो रोई करे रब जे आॾो रोन था, दाऊं था। सॼो वाइदो कयो त इंशाअल्लाह कुझु घड़ियूं हिननि सां बि गॾु गुज़ार। बचा जी सूरत इहा। मिट्टीअ जी काई क़ीमत कान्हे। मिट्टीअ जी क़ीमत आहे। 1 किलो मिट्टीअ जो तव्हां खणी वञी ख़ैरपुर जी बाज़ार में विकिणो, केरु वठंदो? मिट्टीअ जी क़ीमत ई न। पर उहो साॻियो मिट्टीअ जो किलो अन्न जी ॿोरी में विझी करे बागदाने ते खणी वञो, विकामजी वेंदो या न? त यादि रखो मुस्लमानों, असां मिट्टी आहियूं। असांजी दुनिया में काई क़ीमत कान्हे का। पर इंशाअल्लाह जेकॾहिं नेकनि सालनि आलिमनि बुज़ुर्गनि सां गॾु हूंदासीं पोइ इहे तुरी विया त क़यामत जे ॾींहुं तूं ऐं मां बि मिट्टीअ वांगुरु तुरी वञी जन्नत में पहुचंदासीं। संगत रखबी नी आलिमनि सां नेकनि सालनि। अल्लाह से को दुआ अमल